अस्सलाम वालेकुम या अली मदद जी सिंह जी लतीफ़ जी धरती जी लतीफ़ जी बोली माता जो पंज भाउ सत लाल उर्फ मज। दोस्तों जी तो असांजी हिन हज़ार ईद जी फिल्म जी अची रही है फ़ैसिलो, हिन जो कैमरामैन ऐं राइटर है मुमताज़ कासकरी, डायरेक्टर है माता जो पंज भाउ ऐं ही मुंहिंजो प्यारो भाउ सिकंदर खोखर जी स्टोरी हथ में आहे ऐं प्रोड्यूसर है भाउ इजाज़ सियाल साहब, जो सो हिन फिल्म जो प्रोड्यूसर है भाउ इजाज़ सियाल है ऐं जो को डायरेक्टर जो है सजाद कलोड़ो है हिन फिल्म जो। ही मुझे तमाम प्यारो दोस्त है ऐं सॼी पूरी टीम है। ही ईद की फिल्म है इंशाल्लाह ऐं हिन शूट जारी है ऐं जे भी दोस्तन के वरी टाइम मिलो तो इंशाल्लाह उन दोस्तन के भी पंहिंजी फिल्म में कम कराईंदासीं ऐं तव्हां दोस्तन की वॾी महिरबानी। अचो तो शूट कीअं थी थिए तव्हांखे ॿुधाईंदा रहूं ऐं कैमरा हले थी पई हवा कैमरा के भर जाए कजाए जी जी सर। ॾिसो दोस्तों ये कैमरा मुमताज़ ख़ासि करे पंहिंजी तैयारी में लॻो पियो आहे ऐं जेको आहे सो शूट शुरू आहे। सिकंदर खोखर पंहिंजी डायरेक्शन जा फ़र्ज़ जेको निभाए रहियो आहे ऐं ही उहा शइ आहे जो कलर चवंदा आहिनि अदाकार हीअं ई आहिनि साम्हूं जेके टीवी में सोना छो हाँ ही सोलो असांखे ही कंदो आहे मेकअप न हूंदो आहे लेकिन ॾिसो न हाणे चहिरो हाणे ये लाइट उस जी जेकी आहे हाणे उहा लाइट लॻे थी त चहिरो असांजो खुली ईंदो ऐं उहो ऊंदहि हूंदी त चहिरो जेको असांजो पूरो कलर जहिड़ो आहे उहो ई हूंदो। थोरो असांखे पूरी पक आहे चोर असांजा यादि शोभे वारा ई आहे लॻे थी फर्स्ट क्लास ज़बरदस्त ओके जी बा पीस प्ला क्यों रेसा असांखे पूरी पक आहे त असांजा चोर शोभे वारा ई आहिनि। रेसे तो सावल ॾिस तो पाण मूंसां गॾु हुई त तुंहिंजो शक उन मथां ग़लति आहे। हेॾा मेंदरो थो ॻाल्हाए मां सां रेस शक न पर पूरी पक आहे। हेॾा ॿिए मां सां ॻाल्हायो रेस थो ॻाल्हाए नसीर जॾहिं ॾोहो हुननि कयो ई न आहे त थींदो सावल रेस मां जांच कंदुसि कीअं बि करे इहो साबित कंदुसि त मुंहिंजा चोर शोभे वारा ई आहिनि। रेस मां जांच कंदुमि ऐं हा इहो तोखे साबित करे ॾेखारींदुमि त मुंहिंजा चोर शोभे वारा ई आहिनि। मेंदरो ॻाल्हाए थो जे साबित न थियो त असां सच चवंदासीं। नसीर ॻाल्हायो मेंदरो मीर ख़ान ॾिसो जंहिं पासे हक़ु हूंदो मां उन ई पासे हूंदुसि तव्हां मूं मां मुतमिन रहो। सावल सोचे ठीकु आहे रेस अचो मां सर ठीकु आहे रेस अल्लाह भाई अचो ॾिठो आहे दोस्तो अचो मुंहिंजा जेके डायलॉग आहे पंहिंजा हिते इहे थी विया। ही जेको आहे सो थोरो भौजा सर इजाज़ सियाल न सिधा बिल्कुलु उते जेको आहे सो भौजा ॿिनी पहिरें ॾिसो ओ फर्स्ट क्लास ज़बरदस्त इहा शइ हा न घणो न ॾेसि इहो हट हटाए हली रिफ्लेक्टर सजाद हटाए हाणे भौजा छा वारो ॾे रिफ्लेक्टर ख़ासि करे साहिबु वॾी गर्मीअ में सीन करे थो। हा बाबा करिणो न कमु त हा यार इहा हक़ीक़त आहे बसि ठीकु आहे भाऊजास हाणे वॾेरो ही अथव अधे सतार खे हिते ॾिसियो ठीकु आहे जी वॾेरे ॾिसी पोइ हिन खे हा पहिरियों माना ॾिसियो वॾेरे खे हिते सतार खे ॾिसियो हे मुंहिंजो हथु अथव वॾेरो रिकॉर्ड नालो छा हिते मेंदरो रेस शक न पर पक आहे। रेस शक न पर पक आहे हिन हथ खे चओ बाबा बाबा रेस शक न पर मूंखे पूरी पक आहे असांखे पूरी पक आहे। साबे सां भौजास रेस शक न पूरी पक आहे ज़बरदस्त इहा ई शइ पूरी पक आहे। पहिरों बि सिधो सौ उन्हनि जे जो पहिरों बि सिधो सौ उन जे घर ॾो वियो आहे। पहिरों बि सिधो वफ़ा वकील मीरानी सभु बेहतरीन शाइर आहे। पहिरों बि सिधो सौ उन जे घर ॾे वियो आहे। नसीर हेॾा ॻाल्हाए थो हिते भाउ ॾिसोसि मुंहिंजे थके पर हिते ॾिसो भाऊ हे मीर खां मुंहिंजे थके ॾिसो मेंदरो रेस जेकॾहिं तव्हां जांच कंदो त ॾोहो उन्हनि खां ॿाहिरि कोन्हे। रेस जेकॾहिं तव्हां सही तरीक़े सां जांच कंदव न एतिरो चओ रेस जेकॾहिं तव्हां सही तरीक़े सां जांच कंदो भाऊ बुॾी न वञो थोरो पघर रुको लगातार विच में हा न लगातार न चओ तव्हां साह खणो विच में साह खणो डाल रेस जेकॾहिं तव्हां जांच कंदव सही तरह जांच कंदव एतिरो चओ रेस जेकॾहिं सही तरह जांच कंदो त ॾोहो उन्हनि खां ॿाहिरि न आहे। ॾोहो उन्हनि खां ॿाहिरि न आहे। ज़बरदस्त हे चए थो जे साबित थिए त पोइ अवां त जेकॾहिं उन्हनि ते साबित थिए जेकॾहिं उन्हनि ते साबित थिए त साथ त असांजो ॾींदव न साथ त असांजो ॾींदव न। ज़बरदस्त हे नसीर थो ॻाल्हाए भाउ ॻाल्हायो हेॾा हिते ॻाल्हाए बाबा मां तव्हांजे पासे ई हूंदुसि
बाबा न, मां ए ॾिसो हे सतार ॻाल्हायो अचो हाणे हलिया वञो ओके नेक्स्ट इहो भाऊ तव्हां अचो भाऊ